नाज़रीन, कराची में डिफेंस ऐं क्लिफ्टन जे रहवासी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कमर मेमण। जी कमर, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, डिफेंस हाउसिंग अथॉरिटी ऐं क्लिफ्टन कैंटोनमेंट बोर्ड जे रहवासियुनि पारां सहूलियतुनि जी अणहोंद ख़िलाफ़ जेको आहे कराची प्रेस क्लब वाॾो DHA ऐं कैंटोनमेंट बोर्ड क्लिफ्टन इंतज़ामिया ख़िलाफ़ जेको आहे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें मर्दनि तोड़े औरतुनि जे वॾे खे शिरकत कई। एहतजाज कंदड़नि जो चवणो हो त DHA ऐं CBC इंतज़ामिया पारां खाइनि ॻाढ़ा टैक्स उगाड़िया वञनि था। गॾोगॾु A कैटेगरी जे इलाइक़े में हुअण करे जाइदादनि जे ट्रांसफर ते बि वॾो टैक्स अदा कयो वञे थो, पर जेके बुनियादी सहूलियतूं उहे मुहैया नथियूं कयूं वञनि। इंतज़ामिया जे नाअहली ऐं करप्शन करे ताज़ी बारिशनि में बि जेको आहे DHA ऐं क्लिफ्टन जा समूरा इलाइक़ा जेके पाणी हेठि अची घरनि दुकाननि में ऐं बेसमेंट में जेको केतिरा ई ॾींहं पाणी बीहण सबबि रहवासियुनि जो करोड़े रुपयनि जो जेको नुक़सान थी चुको। के इलेक्ट्रिक जे सब स्टेशननि में पाणी अचण सबबि जेको आहे रहवासी ॿ हफ़्ता जेको आहे बिजली खां महरूम रहिया ऐं एहतजाज करण ते संदनि ख़िलाफ़ जेको आहे कूड़ा केस दाख़िल कया विया। एहतजाज कंदड़नि जो जेको आहे इहो चवणो हो त पोश इलाइक़े में DHA ऐं CBC इंतज़ामिया पाइप लाइन ज़रिए जेको आहे पाणी बि मुहैया करण में नाकाम थी वई आहे ऐं टैंकर माफ़िया खे जेको आहे उहा हथी वठाए रही आहे। उहो पाणी जो टैक्स DHA ऐं CBC इंतज़ामिया खे अदा कनि था, पर वरी पाणी खेनि जेको आहे टैंकरनि ज़रिए ख़रीद करणो पए थो। अलाइक़े जो जेको ड्रेनेज सिस्टम आहे उहो जेको आहे मुकमल तौर ते तबाह थी वियो आहे। रोड रस्ता तबाह थी विया आहिनि ऐं गटर नालनि खे जेको आहे कचिरे सां भरियो वियो आहे। गटरनि जो पाणी जेको आहे बग़ैर कंहिं ट्रीटमेंट प्लांट मां गुज़ारण जे उनखे ट्रीट करण जे जेको आहे समुंड में वाहियो वञे थो, जंहिं करे उहो समुंड ते तफ़री लाइ बि नथा वञी सघनि। DHA जे रहवासियुनि जेको आहे एहतजाज कंदड़नि जो चवणो हो त DHA ऐं CBC इंतज़ाम जेको आहे करप्शन जो गण बटिजी चुका आहिनि। हुननि मुतालबो कयो त ॿिन्ही इदारनि में जेको आहे गुज़िरियल 10 सालनि जो ऑडिट करायो वञे ऐं खेनि पाइप लाइननि ज़रिए मिठो पाणी जेको आहे मुहैया कयो वञे। रहवासियुनि ख़िलाफ़ जेके दाख़िल कूड़ा केस आहिनि उहे वापसि वरिता वञनि। ड्रेनेज सिस्टम जेको आहे तूफ़ानी बारिशनि खे नज़र में रखी ॿीहर तइमीर करायो वञे, रोड रस्तनि खे ॿीहर तामीर करायो वञे। हुननि मुतालबो कयो त जेसिताईं संदनि मुतालबा मंज़ूर नथा थियनि ओसिताईं खां टैक्स वसूली जेका आहे बंदि कई वञे। एहतजाज कंदड़नि इहो चिताव ॾिनो त जेकॾहिं इहो 1 महीने अंदरि जेको आहे संदनि मुतालबा मंज़ूर न थिया त उहो DHA ऐं CBC इंतज़ामिया खे टैक्स ॾियणु बंदि करे छॾींदा ऐं उहो पंहिंजी कमेटी जोड़े DHA ऐं CBC खे जेको टेक ओवर करे पंहिंजनि इलाइक़नि जो कमु पाण जेको आहे कमु कराइण ते मजबूर थींदा। जी कमर, अवां जी महिरबानी।